नाज़िन जैफराबाद शहर गंदगी जे वर चढ़ी वियो आहे। हर तरफ़ गंदो गटरनि जो पानी बाज़ारनि, कॉलोनियुनि ऐं घरनि में काहे पियो आहे, जंहिं करे शहरी ऐं वापारी बिरादरी सरापा एहतजाज भरिजी विया आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्बास कुलमस्तोई। किरोड़ें रुपया बजट हुजण जे बावजूद म्यूनिसिपल इंतजामिया की नाअहली जे करे जैकबाबाद शहर गंदगी जो ढेर बणिजी वियो आहे। नालियुनि जो गंदो पानी शहर की घिटियुनि खां बाद हाणे त घरनि में दाख़िल थियण लॻो आहे, जंहिं सबब शहर की मज़हबी, सियासी ऐं समाजी जमातनि जा अॻुवान रोडनि ते निकिरी आया आहिनि। कि DC ऑफिस रोड आहे, हिते पानी बीठो आहे। इन खे ख़ुदा डाकुनि खां को आजो कराए। मां चवंदुसि इन्हनि डाकुनि खां ॿार वारा डाकू भलाइण जे 15-20 पूरे वेंदा आहिनि। हे त किरोने खाई विया आहिनि। शहर जो हालत इहा आहे कि शहर तबाह बर्बाद थी वियो आहे। हिकु त असां वटि हिते सनियूं घिटियूं आहिनि। हिते अक़लियत रहे थो, अक़लियतनि जे घर में ॾिसो पानी बीठो आहे। जंहिं रोड ते वञो पानी बीठो आहे। इन खां वधीक कार छा हुजे ख़बर न आहे। गवर्नमेंट अलाए काथे सुधी पई आहे, ख़बर बि न आहे। असां उन्हनि सियासतदाननि खे उठाइण आया आहियूं ऐं यादि कराइण आया आहियूं त जॾहिं इलेक्शन कैंपेन थींदी आहे, तव्हां डाइस ते ईंदा आहियो त तव्हां हाफ़िज़ क़ुरान बणिजी वेंदा आहियो। तव्हांखे का बि असांजा मसइला जेके आहिनि उहे न विसरंदा आहिनि। जॾहिं इलेक्शन ख़तमु थींदी आहे त उन खां पोइ तव्हां असांखे विसारे वेही रहंदा आहियो। यादि रखिजाऊं, हितां जी अवाम बाशऊर थी चुकी आहे, अवां खां तंग थी चुकी आहे। ईअं न थिए जो तव्हां हमेशह सियासी लेवल ते जेको आहे गहरी निंड सुम्ही पओ। कैमरा टीम सां गॾु अब्बास कुलमस्तोई, मेरान TV न्यूज़, जैकबाबाद।